अस्सलामुअलैकुम। ब्रेक टाइम है। ब्रेक टाइम में तकरीबन कॉलेज जे ईंदड़ 750 खां वधीक ॿारनि जे लाइ एंटरटेनमेंट जे लाइ हिन जे खाइण पीअण जे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हू असां ॿाहिरां घुराईंदा आहियूं। बुनियादी सबबु इहो हूंदो आहे त ॿार 3-4 क्लास जॾहिं लाॻीता हलंदा आहिनि त काफ़ी उन्हनि ते जेको आहे सो ज़हनी तौर ते उन्हनि खे प्रेशर रहंदो आहे। क्लासनि जे अंदरि जेको आहे हब्स रहे थो। थोरे जो सोलर सिस्टम मौजूदु आहे पर गर्मी जी मौसम आहे शदीद, त ॿारनि खे थोरो रिफ्रेश करण जे लाइ हीउ सिस्टम असां वटि रखियलु आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अरसे खां असां वटि ब्रेक टाइम आहे। उन ब्रेक टाइम ते ॿार कचहरी कंदा आहिनि, पाणी पीअंदा आहिनि, कुझु शयूं खाईंदा आहिनि, थोरो इंजॉय कंदा आहिनि ऐं उहो ॾाढो फ्रेश थी वेंदा आहिनि। चलो तव्हांजो फोटो बि रखां थो फेसबुक ते, ठीकु आहे? ओके। ये तव्हांजो थींदो। फ़िलहाल तव्हांजो अॼु डेमो कयो अथऊं, माण्हू खे ख़बर पए तव्हां रोज़ अचो था। वेरी गुड वेरी गुड। ए तो असांजो होनहार शागिर्द। वेरी गुड। हाँ इन्हनि जा वेरी गुड। वेरी गुड। ये तव्हांजा फेसबुक ते रखां थो, तव्हां यादगिरियूं रहंदियूं कॉलेज लाइ, ठीकु आहे? मोहम्मद इरफान कलोड़ो। क्लासन में हलो हलो बच्चा हलो क्लासन में हलो हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो। हलो हलो हलंदा हलो हलंदा हलो।